बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, अलाह जे अमान में हूंदा। अलाह पाक जेके रिश्तनि जूं ॻंढियूं ॾिनियूं आहिनि, इन्हनि में एतिरी मोहबत आहे, इन्हनि में एतिरी क़ुर्बत आहे, ऐं उहा ॻंढ अगरि टुटी थी पए, खुली थी पए, त मोहबतूं जेके आहिनि त बेरौनक थी थियूं वञनि। हिकिड़ो मालदार माण्हू काज़ीअ वटि दांह खणी आयो, पंहिंजी फ़रियाद खणी आयो त पुट मूंखे पंहिंजी मिल्कियत मां हिसो नथो ॾे। काज़ीअ उनखे ॿुधायो त हिसो हमेशह पुट घुरंदो आहे। उन चयो त मिल्कियत मुंहिंजी आहे, मूंखे आहे, पर पुट जेको हाणे कमाए थो, मां घुमी फिरी नथो सघां, त उन ते फ़र्ज़ु थो थिए त मूंखे महाना ख़र्चु ॾे। अदालत उनखे घुरायो, उनजे पुट खे घुरायो, तारीख़ मुक़ररु थी, उन तारीख़ ते ॿई गॾु थिया। काज़ीअ उनजे पुट खे ॿुधायो त तव्हांजे पीउ फ़रियाद कई आहे त तव्हां उनखे ख़र्चु नथा ॾियो। उनजे पुट रड़ियूं कयूं त मुंहिंजो पीउ मूंखां एतिरो वधीक दौलतमंद आहे जो हिनखे मुंहिंजे पैसनि जी ज़रूरत ई कोन्हे, ऐं हीउ चए थो त अञा मूंखां वठे त मूं वटि त एतिरी मिल्कियत कोन्हे। उहो पुटु रड़ियूं करणु लॻो, तड़पणु लॻो त हीउ पीउ मुंहिंजो छा थो करे। बहरहाल हिन जे पीउ दांह कई की एतिरी बि मिल्कियत मूं वटि हुजे, पर पुट ते फ़र्ज़ु आहे त मूंखे महानो ख़र्चु ॾे। काज़ीअ बि चयो त बिल्कुलु तव्हां ते फ़र्ज़ु आहे, तव्हां पंहिंजे पीउ खे महीने जो ख़र्चु ॾियो। त उनजे पीउ पाण ई चयो त मूंखे 1 दीनार बि अगरि महीने में ॾींदो मूंखे क़बूलु आहे, पर शर्त इहो आहे त ॾींदो पंहिंजे हथनि सां, कंहिंसां मोकिलींदो न। फ़ैसिलो ॿुधायो वियो त तव्हां 1 दीनार हर महीने पंहिंजे पीउ खे पंहिंजे हथनि सां अची ॾेई वञो। तव्हां जेको बि कारोबार कयो था, किथे बि आहियो, टाइम कढी पीउ खे अची ॾेई वञो। कारवाई ख़तमु थी, उहो छोकिरो जज खां मोकिलाए हलियो वियो, ऐं कुराड़ो जेको हो त उहो बि निकिरण जी कोशिशि करे पियो त काज़ीअ उनखे सॾु कयो। पुछा कई दांह त वॾी कई, मिल्कियत, हिसो, महानो ख़र्चु, घुरे ई त 1 दीनार। उन कुराड़े ॻोढ़ा उघंदे चयो त मुंहिंजो हिन दुनिया में केरु बि कोन्हे, घुमी फिरी बि नथो सघां, कुराड़ो आहियां। हर वक़्तु पुट जी तात रहंदी आहे त किथे कम में मानी खाधी अथई, किथे न खाधी अथई, किथे जाॻे थो, कम में मसरूफ़ आहे, ऐं 2-3 महीना गुज़री वेंदा आहिनि, मुंहुं ॾेखारण बि न ईंदो आहे जो हेॾो मसरूफ़ आहे। मां हीउ केस सिर्फ़ु इन जे करे कयो त 1 दीनार ॾियण लाइ मूं वटि पाण जॾहिं ईंदो त मां उनखे ॾिसी वठंदुमि। जज ॿुधायो तव्हां इहा ॻाल्हि मूंखे अॻु में कयो आहे त मां हिनखे सज़ा ॾियां हा, त तव्हांखे मुंहुं छो नथो ॾेखारे। चई साईं सज़ा ॾियो हा त वरी बि मुंहिंजी दिलि तड़पी आहे न। इहो ई त मां न पियो चाहियां त मां हुनखे कंहिं बि क़िस्म जी सज़ा न पियो ॾियणु चाहियां, मां हुनखे बददुआ बि नथो ॾियणु चाहियां। मुंहिंजो हिन काइनात में ॿियो केरु आहे कोन, हिकिड़ो पुटु आहे। दोस्तो, हिन सॼी कचहरी जो मक़सदु इहो आहे त असां जॾहिं वॾा थी वेंदा आहियूं त असां सभु ख़ुदि मुख़्तियार थी वेंदा आहियूं, असांजे अॻिते पोइते केर बि कोन्हे। पर हाणे थोरो उहो सोचे त जेको माण्हू पंहिंजे पीउ माउ खे टाइम नथो ॾिए, त उहो जेको पंहिंजो औलाद अथसि उनखे बि थोरो परे करे ॾिसे त उनखे ख़बर पए त ईज़ा अचे थो या नथो अचे, उनखे तात रहे थी पंहिंजे औलाद जी या न। ईअं ई जीअं पंहिंजे औलाद लाइ तात रहंदी आहे, त माउ पीउ खे बि ईअं ई तात हूंदी आहे पंहिंजे औलाद जी। उहे बि कुराड़ में इहो चाहींदा आहिनि त असांजी औलाद असांजे अखियुनि जे अॻियां हुजे, हर वक़्तु असां को हाल वाल वठे, असांजी तबीअत पुछा करे। चवंदा आहिनि त जीअं उमिरि घटि बि आहे त कुराड़ा माण्हू जेके आहिनि त नंढे ॿार मिसल हूंदा आहिनि। उन्हनि खे बि नंढे ॿार खे असां खेॾारींदा आहियूं, उनखे रांदि कराईंदा आहियूं, उन सां खिलंदा आहियूं, उन सां भोग ठका कंदा आहियूं। हीअ माउ खे ईअं ज़रूरत आहे कचहरीअ जी, मोहबत जी, ॻाल्हाइण जी, खिल भोग जी, उन्हनि सां मोहबतूं वंडण जी, इहे उन्हनि खे ज़रूरतूं हूंदियूं आहिनि। कोशिशि कयो त जीअरे ई पंहिंजे पीउ माउ सां मोहबत कयो ऐं उन्हनि खे टाइम ॾियो। तव्हां खां जेको थी सघे उहो उन्हनि सां वंड कयो। तव्हां ते फ़र्ज़ु बि आहे ऐं तव्हांखे सवाबु बि मिलंदो। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे पेज खे फॉलो कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं,
घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।